अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़ई बलिकार माहिया फराशा सबका पेरहक नजर हेडलाइन ते। अमरीकी नायब सदर पारा ईरान सां अॼु दोहा में ॻाल्हियूं थियण जी दावा। जेडी वेंस चयो आहे त वाशिंगटन में तेहरान विच में टेक्निकल सतह ते राब्ता ऐं ॻाल्हियूं जारी आहिनि, जिन जो मक़सद अॻ में तय थियल मामलनि खे अॻिते वधाइण आहे। हिक इंटरव्यू में जेडी वेंस चयो आहे त ईरान पारां ॻाल्हियुनि जी तरदीद वारा बयान तेहरान जे सिफ़ारती हिकमत अमली जो हिसो आहिनि। अमेरिका ॻाल्हियुनि जी कामयाबीअ जो ख़्वाहिशमंद आहे। ईरान सां ॻाल्हियूं नाकाम थियूं तॾहिं बि अमेरिका मज़बूत पोज़ीशन में हूंदो। ईरान मफ़ाहमती याददाश्त ते अमल दरामद ताईं अमेरिका सां ॻाल्हियुनि खां इनकार करे छॾियो। ईरानी स्पीकर मोहम्मद बाकर कालिबाफ चयो आहे त मफ़ाहमती याददाश्त जी अहम शक़नि ते अमल दरामद ताईं ॻाल्हियूं न थींदियूं। ईरान तरफ़ां जारी मुलाक़ातुनि जो मक़सद MOU तहत कयल वाइदनि ते अमल दरामद यकीनी बणाइण आहे। पंहिंजे बयान में मोहम्मद बाकर कालिबाफ वधीक चयो आहे त हुर्मुज़ में पंहिंजे हक़ ते का बि सौदेबाज़ी न कंदासीं। हुर्मुज़ ते ख़ुदि मुख़्तारी ईरान ऐं अमान जी आहे। हुर्मुज़ में सामूंडी अचवञ ईरान जे इंतज़ाम तहत थींदी। अॼु खां मुल्क में चौमासे जी बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थियण जो इम्कान। मौसमियात खाते पारां अक्सर इलाइक़नि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां वसकारे जी अॻकथी। पंजाब, KPK, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में बरसात पवंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु 4 जुलाई ताईं बरसात जो इम्कान। सिक्योरिटी फोर्सेस बलोचिस्तान सरहद ते अफ़गानिस्तान जा 4 ड्रोन केराए छॾिया। ISPR जो चवणु आहे त अफ़गान तालिबान रिजीम बलोचिस्तान सरहद ते 4 ड्रोन उमाणिया। उहे ड्रोन सरगर्म दहशतगर्द तंज़ीमुनि जी सरपरस्तीअ में पाकिस्तान उमाणिया विया। ISPR मूजिबि सिक्योरिटी फोर्सेस बर वक़्त कार्रवाई करे 4 ड्रोन केराए तबाह करे छॾिया। अफ़गान तालिबान रिजीम शर अंगेज़ीअ जो मुज़ाहिरो कयो त भरपूर जवाब ॾिनो वेंदो। कराची में हथियारबंदनि जो पीपल्स पार्टी ऑफिस ते हमलो, UC चेयरमैन क़त्ल। औरंगी टाउन में हथियारबंदनि जी फायरिंग में UC 20 जून चेयरमैन फैसल अब्बासी मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो लॻी रहियो आहे। वधीक जांच जारी। कंदकोट वेझो भैया बिरादरी जे 2 धुरनि में पुराणे तकरार तां जहिड़ो पीरसन क़त्ल। दुरानी महज कच्चे में ज़मीन जी मालिकीअ तां धुरनि में हलंदड़ तकरार ॿीहर भड़की उथियो। कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण करे 60 वरियनि जो शरीफ़ भैयो मारिजी वियो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले। वाक़िए बाद धुरनि में छिकतान तेज़। चंबल वेझो घर अंदर औरत करंट लॻण करे फौत। ॻोठ फरीद कोसो में 3 ॿारनि जी माउ 26 वरियनि जी साजिदा कोसो करंट लॻण करे मौक़े ते फौत। वारसन मूजिबि बैटरीअ जे चार्ज मां करंट लॻण करे औरत फौत थी आहे।